अस्सलाम वालेकुम। इट्स मी अब्दुल गफ़ार एंड वेलकम टू कंप्यूटर क्लास। अच्छा, त अॼु जेको पंहिंजो लेक्चर आहे उहो आहे DBMS जे अबाउट। DBMS असल में हूंदो छा आहे? DBMS डेटाबेस मैनेजमेंट सिस्टम आहे। ही सिस्टम जेको आहे तक़रीबन बैंक्स में घणो इस्तेमालु थींदो आहे, छो जो हिन जो नालो ई आहे डेटाबेस मैनेजमेंट सिस्टम। हाणे इट मीन्स दैट डेटा खे मैनेज करणु, जेका डेटा हूंदी आहे उनखे अहिड़े तरीक़े सां मैनेज करणु जो उहा सुठे तरीक़े सां सेव थी सघे। मतिलबु हिन में ईअं हूंदो आहे त तमामु घणी जेका क्वांटिटी में डेटा हूंदी आहे उन डेटा खे स्टोर करे सघिबो आहे। उहा डेटा स्टोर कई वेंदी आहे। उन खां अलावा इहा डेटा जेका आहे उहा वरी इनखे जेके यूज़र्स आहिनि उहे इस्तेमालु करे सघंदा आहिनि। त तव्हां ॾिठो हूंदो त बैंक्स जेके आहिनि उन्हनि बैंक्स में डेटा जेका इस्तेमालु थींदी आहे उहा तमामु घणी हूंदी आहे ऐं उन जा जेके बैंक्स जा यूज़र्स हूंदा आहिनि उहे ॾिसो कस्टमर्स जेके हूंदा आहिनि उहे तमामु घणा हूंदा आहिनि। उन खां अलावा ही जेका डेटाबेस मैनेजमेंट सिस्टम आहे इहो तक़रीबन यूनिवर्सिटीज़ में या उन खां अलावा जेका डेटा स्टोर करणी हूंदी आहे, मतिलबु जेको बि इंस्टीट्यूट हुजे या चाहे ऑर्गेनाइज़ेशन हुजे जेका पंहिंजी डेटा स्टोर कंदो आहे त उहो डेटा स्टोर करण लाइ ही डेटाबेस मैनेजमेंट सिस्टम यूज़ कंदो आहे। ठीकु आहे, त डेटाबेस मैनेजमेंट सिस्टम में वरी ॿियो हूंदो आहे हिकिड़ो RDBMS। हिकिड़ो आहे DBMS, ॿियो हूंदो आहे RDBMS। DBMS जेको आहे उनजी जेका फुल फॉर्म आहे उहो आहे डेटाबेस मैनेजमेंट सिस्टम, ऐं उनखां पोइ RDBMS जेको आहे उनजी माना आहे रिलेशनल डेटाबेस मैनेजमेंट सिस्टम। हाणे रिलेशनल डेटाबेस मैनेजमेंट सिस्टम छा हूंदो आहे, उन में कहिड़ो फ़र्क़ु आहे डेटाबेस मैनेजमेंट सिस्टम में ऐं रिलेशनल डेटाबेस मैनेजमेंट सिस्टम में कहिड़ो फ़र्क़ु आहे? उन्हनि में फ़र्क़ु इहो आहे त जेका DBMS आहे उहा डेटा स्टोर कंदी आहे फाइल्स में। DBMS जेका आहे उहा डेटा छा में स्टोर कंदी